अस्सलाम वालेकुम। राणो ॻाल्हाईंदो पिया शहर मां नवाज़। ॿियो ख़ैरु आहे? ख़ुशि आं? ॿुध, इहो तूं जब्बार पठान खे पुलिस वारा खे तंग कयो आहे, बंदि ते चौकी ते लॻल आहे ड्रिंगन वारी ते, तो इन ते कोर्ट में केस कयो आहे। इहा भली ॻाल्हि कोन्हे का, केस इन ते न कर। इहो रखरायो बि असां हुआ, असांजो दग आहे टपण आई तो चारो ॿुधी। बाक़ी तूं इन ते वञी कोर्ट में केस कया, तूं एॾो ॾाढो मुड़ुसु कोन आहे। बाक़ी जो वधीक तोखे रूह आहे त उहा ॻाल्हि कर। कमंद बि साड़ींदोमांइ, जेको पिकट जे हेठां थी सॼो कमंद बि साड़ींदोमांइ, हिते घर वेठे मारींदोमांइ। अची ॻाल्हि थी सिधी, पर बचा ई मारींदोमांइ। जेकॾहिं तूं इन खे तंग कयो आहे, उहो ख़बर थी जो रखायो हिते कांइ आहे। असां एस पी खां सिधो ड्रिक वठी करे माण्हू हिते रखवायो आहे। साल ॾेढ साल जीअं त असां इन खे न हद में ॾोह ईंदो पिया, न कुझु। जेको आहे त इहो असांजा सामान सौदा छॾींदो पिया, असां उन जी था तरक़ियूं कढूं। तूं वरी फेरे उन ते क़ौम परस्ती करे, चाचड़की पंहिंजी ॾेखारे करे, जेको आहे त तूं ॾाढो मुड़ुसी करे वञे उन ते केस कयो आहे वञी त भई तूं ॼामोट हो, असांजो पठान बरोच आहे। बाक़ी इहा ॻाल्हि भली कोन्हे का जो मूंखे सम्झे, राणो कुझु सम्झे मूंखे त भली ॻाल्हि त केस तूं हथ कोर्ट मां खण, जो न पंहिंजा बचा माराइणा अथई या ॿार, त पोइ वरी पाण तोखे मां सम्झाईंदुमि। इन अंदरनि में तोखे सम्झाईंदुमि 5-8 ॾींहंनि में। भली ॻाल्हि इहा थी केस तूं हथु खणी वञे, सुठी ॻाल्हि थी। अस्सलाम वालेकुम। जो ख़ैर आहे भाउ? ख़ुशि आं? तबियत सही आहे? राय बि ॻाल्हाईंदो पिया शहर मामा नवाज़ पुष्कड़ा। ॻाल्हि ॿुध, तूं जवार साहिब खे तंग कयो आहे, जवार पठान खे। तोखे इहा ई ख़बर न आहे त इहो ॿिया एस एच ईंदा आहिनि 10 मिंट 10 ॾींहं 8 ॾींहं उन में हलिया वेंदा आहिनि। इहो जो हिते रड़ो पियो आहे त कहिड़े कंहिंजी पोस्ट था, कंहिंजी पुठ था, तोखे इहा ई ख़बर न आहे। इन खे तूं तंग कयो आहे। अची तूं पंहिंजो ख़ैरु न घुर। मां तोखे खुली ॻाल्हि करे चवां थो, इहो मुंहिंजो व्हाट्सअप थी, मां तोखे वॉइस मोकिलियां थो, ठीकु आहे। बाक़ी जेको पिकट जे हेठां कमांद रधल थी, इन जो बि ख़ैरु न घुर। न ट्राली आणी जांइ, न मज़ूर आणी जांइ। जहिड़ो त सिधो ई जहिड़ो कंदोमांइ, ठीकु आहे। तोखे ख़बर न आहे शायदि जे जब्बार साहिब खे अॼु खां अॻियां कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ आई, ईअं सम्झ राहिब खे तकलीफ़ न, तूं उन खे नथो ॾे, मूंखे ई ॾिए थो। ज़ाती मूंखे छिकी अचे थी, ठीकु आहे। इहो असां जे ई महिरबानी सां हिते रड़ियल आहे। असांजो ख़ासि माण्हू आहे, पर्सनल आहे। तोखे इहा ई ख़बर न आहे। माना हरू भरू जेको आहे त खुली ॻाल्हि कराए थो, माना मजबूरनि मूंखे चवणो पियो। तोखे इहा ख़बर न आहे त इहो कहिड़े हिसाब सां हिते रड़ो पियो आहे। बाक़ी सुठी ॻाल्हि न थी, इन जो मूंखे वॉइस जो जवाबु ॾिए पोइ। सुठो इन में थी सम्झी वञ। थोरो चयो घणो सम्झो, जो कोन दुश्मनी वधाए त असांजा उअं ई बि गला खुलियल आहिनि। को मसइलो कोन्हे को असांजे लाइ का नईं दुश्मनी कोन्हे जो मां चाचड़ सां वरी जहिड़ो ॻंढींदो पियो आहियां। जो तोखे जहिड़ो करिणो आहे त सिधी मां ॾे वॉइस कर, चओ जहिड़ो त जहिड़ो, जो कोन त जब्बार जो अॼु खां अॻियां नालो वरितो, ईअं सम्झां राहिब जो नालो वरितई। हाणे सम्झी वञे। थोरो चयो घणो सम्झो। मूंखे वॉइस जो जवाबु ॾे तकड़ में। ईअं त कोन जो को छड़ो कमांद आहे या तुंहिंजो मज़ूर डुकाईंदुमि। तुंहिंजो घर बि परे कान्हे, तूं पाण बि परे कोन आहे। पर सुठो इन में थी इन काठी खे छॾे वञ। हरू भरू इन खे तंग न कर असांजे माण्हू खे। जे इन खे तकलीफ़ आहे, ईअं सम्झ मूंखे आई तकलीफ़।